बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अमीर सिरा प्रोग्राम दी फ्रंट पेज आऊं हैं लैला निसार ऐं मुसागत स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर सहाफ़ी GM जमाली साहब। जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन, अॼु सभ खां पहिरीं अहम ख़बर शामिल कंदासीं त सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि ते अहम ॿुधणी थी जेका लाइव हुई ऐं गॾोगॾु चीफ जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा जा जेके रिमार्क्स आहिनि उहे तव्हां सां शेयर कंदा हलंदासीं त उन्हनि जो अॼु दौरान रिमार्क्स छा चवणु हुयो त मार्शल लॉ लॻंदी आहे त सभु हथियार फिटा करे छॾींदा आहियो। हिते कमरे में जिन जूं तस्वीरूं लॻल आहिनि उहे बि हल्फ़ विसारे वेहंदा आहिनि ऐं गॾोगॾु वधीक जेको आहे इहे चवनि था त सुप्रीम कोर्ट हिकु डिक्टेटर खे आइन खे लताड़ण जा इख़्तियार आइन जे उबतड़ ॾिना। मुल्क में मार्शल लॉ लॻंदा रहिया पर केर बि अदालत न आयो। पार्लियामेंट कानून साज़ी कई त दरख़्वास्तूं दाख़िल थी वियूं। चीफ जस्टिस जे फ़ाइदे खे छॾियो, इहो ॿुधायो त कानून अवाम जे फ़ाइदे में आहे या न। जेकॾहिं को कानून इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे थो त उनखे रद्द करे सघे थो। ही हुया उन्हनि जा डिटेल्ड रिमार्क्स ऐं वधीक जेको जमाली साहब वटि हलूं था उन्हनि सां ई इन जेकी ही ॿुधणी थी आहे, लाइव ॿुधणी थी आहे, इन ते ॻाल्हि ॿोल थींदी त आख़िर ही मामिलो केसीं ताईं वञी पहुचंदो, हिन जो फ़ैसिलो करे केसीं ताईं मुतवक़े आहे, छो त हिन जी ॿुधणी थी आहे। ऐं उनखां अलावा ॿी बि अहम ख़बर असां प्रोग्राम में शामिल कंदासीं। अपेक्स कमेटी जी जेके गैर क़ानूनी तौरु रहंदड़ परॾेही आहिनि, खोड़ दफ़ा ईअं थियो आहे त असीं प्रोग्राम में इन इशू खे हाईलाइट कयो आहे। जमाली साहब जे तरफ़ां उन्हनि काफ़ी सुठी जेको आहे हिन ते नज़र विधी आहे, डिटेल में हिनखे असीं डिस्कस कयो आहे त आख़िर इहो मामिलो बि एग्ज़िस्ट करे थो जेको पाकिस्तान जी मुल्क जी तरक़ीअ में तमामु घणियूं रुकावटूं ऐं रंडकूं पैदा करे पियो। त इन ते बि तफ़सीली असांखे जेको सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर वारो वरी ख़बर आहे उनखां बाद में डिस्कस कंदासीं। तो जमाली साहब सभ खां पहिरियों त अॼु ही अहम ॿुधणी थी जेका लाइव हुई ऐं चीफ जस्टिस जा जेके अॼु रिमार्क्स चऊं उहे ॾाढा तगड़ा हुया ईअं चइजे थो। तव्हां छा चवंदो त मार्शल लॉ लॻंदी आहे त सभु हथियार फिटा कंदो, यानी पार्लियामेंट खे हू जेको आहे सुप्रीम, ज़ाहिर पार्लियामेंट त सुप्रीम आहे ई आहे, पर तव्हां छा चवंदव हिननि जा जेके रिमार्क्स आहिनि चीफ जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा ॾिना जेके? ॾिसो, तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा चीफ जस्टिस सां पाकिस्तान जे असां हल्फ़ खयों त असां चयोसीं त हिन अदालत जो हिकिड़ो आइन ऐं क़ानून ते अमल दरामद कराइण वारे जज जी हैसियत सां साम्हूं ईंदो ऐं आहिस्ता आहिस्ता जी हेडिंग सां तव्हांखे नज़र अची रहियो आहे त उन्हनि जे कौल ऐं फेल में पहिरियों बि फ़र्क़ु कान हो ऐं बहसियत चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान थियण खां पोइ बि उन में को फ़र्क़ु न आयो। इन खे चइबो आहे आइन ऐं क़ानून जी बालादस्ती। जेके उन्हनि अॼु रिमार्क्स ॾिना आहिनि, मां सम्झां थो पाकिस्तान जी तारीख़ में उहे सुनहरे लफ़्ज़नि सां लिखिया वेंदा त इन में को शक न आहे त जॾहिं मार्शल लॉ लॻियूं त पोइ इहे वकील बि जेके कारे कोर्ट जा दावा कंदा आहिनि त असां इंसाफ़ जे लाइ जदोजहद कंदा आहियूं, पर उन दौरनि में इहे सभु ख़ामोश रहिया ऐं जजनि जे लाइ जेको उनजो इशारो हुयो उहो तव्हां ॾिसी सघो था त चाहे जस्टिस चाहे जनरल यहिया जी मार्शल लॉ हुजे, जनरल अयूब जी हुजे या जनरल ज़ियाउल जी हुजे या उनखां पोइ जनरल मुशर्रफ जी, त इहे जज ई सहूलियतकार हुया जिन सहूलियतूं उन्हनि डिक्टेटरनि खे फ़राहम कयूं ऐं उन्हनि खे आइन सां न सिर्फ़ु छेड़छाड़ जी इजाज़त ॾिनी बल्कि मुल्क में सोलो कानून जी हुक्मरानी जो इख़्तियार ॾिनो त जीअं चाहे मार्शल लॉ जो एडमिनिस्ट्रेटर उहो करे पियो सघे। त हाणे आख़िर ज़ाहिर मुआशरे में तब्दीलियूं ईंदियूं आहिनि ऐं हाणे मां सम्झां थो त अदालत जो जेको रुख़ आहे, जेको रवैयो आहे, उन मां असां अज़्यूम करे सघूं था त मुल्क में जेके पुराणा ग़लति जवाज़ ॾेई करे जेके अख़्तियार ॾिना विया मार्शल लॉ डिक्टेटर्स खे, हाणे उन जो रस्तो रोकण जे लाइ मौजूदा चीफ जस्टिस जेको आहे उहो पंहिंजी हिकिड़ी हिस्ट्री ठाहिणु चाहे थो त मां कुझु अहिड़ा फ़ैसिला ॾेई वञा त जीअं फ्यूचर में मुस्तक़बिल में बि जेको आहे वरी मार्शलनि जो रस्तो रोके सघिजे। ऐं अॼु जा जेके उनजा रिमार्क्स हुआ मां सम्झां थो त उहे हर पाकिस्तानी जे दिलि वंजा हुआ त मार्शलनि में सभु जेके आहिनि उहे लिकी वेंदा आहिनि ऐं हथियार फिटा करे ग़ाइब थी वेंदा आहिनि, हिन में को शक न आहे। असांजी हिस्ट्री जेको आहे इहो ॿुधाए थी ऐं पार्लियामेंट त ज़ाहिर आहे बालदस्त आहे, पार्लियामेंट ई कानून ठाहींदी आहे, पार्लियामेंट जो असुलु कम ई कानून साज़ी आहे जंहिंजे करे उहो वजूद में ईंदी आहे। ऐं या सुप्रीम कोर्ट हुजे या हाई कोर्ट हुजे या जेके बि ॿिया इदारा आहिनि उन्हनि सभिनी जी बि अल्टीमेटली कानून साज़ी त ज़ाहिर आहे पार्लियामेंट खां ई थियल आहे न, त पार्लियामेंट जो ई कमु आहे कानून साज़ी करणु, जेको उनजो असुलु कमु आहे। असांखे त एतिरा इन ते थींदो आहे जो जॾहिं पार्लियामेंटेरियन सही कानून साज़ी जे बजाए ॿियनि चकरनि में लॻी वेंदा आहिनि
उन ते असां जेको आहे तनक़ीद कंदा आहियूं त भई तव्हांजो कमु आहे एक्चुअल सही कानून साज़ी करणु, गवर्नेंस खे बिगाड़ण ऐं गवर्नेंस जे मामलनि में मदाख़लत करणु पार्लियामेंटेरियन जो कमु न हूंदो आहे न। त मूंखे त ईअं महसूसु थी रहियो आहे त अॼु इन ते फ़ैसिलो अचिणो आहे, छो जो ज़ाहिर आहे जेकी फुल कोर्ट हूंदी आहे उनखे एतिरो वॾो लिंग अराउंड नथो करे सघिजे, छो जो हर जज जा अलॻि अलॻि बेंचूं ठहियल आहिनि, उन्हनि वटि सभई केस आहिनि ऐं जंहिं तेज़ी सां केस उकलाए रहिया आहिनि उन मां असां इहो महसूसु करे सघूं था त कुझु हद ताईं जेको आहे आवाम खे रिलीफ यकीनन मिलंदो। हीउ जेको फुल कोर्ट आहे, जेको मूं सुबुह जस्टिस काज़ी फ़ाइज़ी साहब जा रिमार्क्स ॾिठा उन में हुन जी ऑब्ज़र्वेशन इहा ई हुई त अॼु असां इहो केस ॿुधी फाइनल करे ऐं अॼु जजमेंट ॾींदासीं। पोइ छो जो फ़िलहालु जेसि ताईं पंहिंजो प्रोग्राम हली रहियो आहे त इहो अञा केस हली रहियो आहे, इन करे उहा लेटेस्ट असां वटि सूरत हाल कान्हे, पर उमेदु इहा ई आहे त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान इन रिव्यू पिटीशन खे मां सम्झां थो त रद्द कंदी ऐं पार्लियामेंट जो तरफ़ां जेकी मंज़ूर कयल कानून साज़ी आहे उन खे जेको आहे एज़ पर आइन ऐं कानून करार ॾिनो वेंदो। पर हिननि में हिकु ॿी बि हिननि तमामु घणी अहम ॻाल्हि कई आहे जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा त जेकॾहिं कानून अवाम जे फ़ाइदे में आहे त उन बाबति बि हिननि ॻाल्हि कई ऐं जेकॾहिं को कानून हक़नि जे ख़िलाफ़ु आहे त पोइ उहो रद्द करे सघिजे थो। त आख़िर पोइ हीउ कानून तव्हां कीअं ॾिसो पिया जो एतिरा एतिराज़ आहिनि जो उहो कंपेयर बि करणु लॻा त जॾहिं मार्शल लॉ लॻंदो आहे त तव्हांखे हिकु क़िस्म जी ॻाल्हि न कंदा हो, पर जॾहिं को पार्लियामेंट बिल या कानून ॾिए थी त पोइ अदालतुनि में अची करे तव्हां दरख़्वास्तूं दाख़िल कयो था। 1973 जो जॾहिं आइन मंज़ूर थियो त उहो ज़ाहिर आहे मुतफ़िक़ आइन असां हुनखे चवंदा आहियूं, यानी जेके बि उन वक़्त में सियासी जमातूं पार्लियामेंट में हुयूं उन्हनि मुतफ़िक़ा तौर ते इहो आइन मंज़ूर कयो ऐं उन ई आइन में उन्हनि चई छॾियो त सुप्रीम कोर्ट सिर्फ़ु उन कानून साज़ी जे ख़िलाफ़ु ऑर्डर पास करे सघे थी जेकी आइन सां मुतसादिम हुजे या इंसानी जेके बुनियादी हक़ आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु हुजे। त इहे ॿ जेके पॉइंट आहे उहे 1973 जे मुतफ़िक़ा आइन में हुया, यानी इन ॿिनि शयुनि खे छॾे करे बाक़ी पार्लियामेंट तमामु कानून साज़ी करे सघे थी। हाणे हीउ हिकिड़ो सिंपल केस आहे जेको हिकु कलाक में जेको आहे निपटिजी पियो सघे। त पार्लियामेंट चयो आहे त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ॿ पंहिंजे जेके सीनियर साथी जज हूंदा उन्हनि सां मशावरत खां पोइ सो मोटो जो इख़्तियार इस्तेमालु कंदो, यानी न इन में आइन जी का वॉलेशन आहे न इन में इंसानी हक़नि जी का वॉलेशन आहे। चीफ जस्टिस ऐं हुनजे ॿिनि सीनियर जजनि जे हवाले सां इहो कानून आहे। ॿी शइ जेकी इन कानून में आहे त जेकॾहिं सो मोटो जे तहत कंहिंखे जे ख़िलाफ़ु को कार्रवाई थिए थी त उनखे वन टाइम अपील जो राइट हुजे। इहो त मां सम्झां थो त इहो त इंसानी हक़नि जे हक़ में इहो कानून आहे न, त जेकॾहिं सो मोटो को जज खणी कंहिंजे ख़िलाफ़ु एक्शन करे छॾे त उन वटि अपील जो हक़ छो न हुजे। हिते त क़तल जे केस वारनि खे बि अपील जो हक़ हूंदो आहे, हिते त अगवा समेत जेके हिनियस क्राइम आहिनि उन में बि अपील जो राइट त जेको आहे उन वटि हूंदो आहे, पर बदकिस्मती सां सो मोटो में जेको आहे अपील जो राइट न हो। त हिननि ॿी उन में इहा शिक आहे जंहिंजे तहत इहो कयो आहे त इन में त अहिड़ी का कानून न इंसानी हक़नि जी का ख़िलाफ़वर्ज़ी नज़र अची रही आहे न आइन जी ख़िलाफ़वर्ज़ी नज़र अची रही आहे। हे बेसिकली सियासी केस हुयो हिकिड़ो जेको खणी वई PTI, छो जो उन वक़्त में उमर अता बंदियाल सां उन्हनि जी वॾी न्याज़बंदी ऐं जेके बि रिलेशन्स हुआ ऐं मुस्तक़िल तौर ते उमर अता बंदियाल जेको आहे उहो PTI जो वर्कर जे तौर ते असांखे नज़र अची रहियो, हुनजो जेको कंडक्ट हो उहो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान नज़र न अची रहियो हुयो। त हाणे मां सम्झां थो त मौजूदा चीफ जस्टिस अदलिया में बि हिकिड़ी पंहिंजी इज़त ऐं एतिराम कराए रहियो आहे ऐं अवाम में बि त जेको ॾिसण वारा आहिनि इन लाइव कवरेज खां पोइ घटि में घटि जेकी पढ़ियल लिखियल आवाम जेकी मां सम्झां थो TV ॾिसंदी आहे उन खे जेको आहे इहो अंदाज़ो थिए थो त उते जज ऐं वकील जो कंडक्ट छा हूंदो आहे। आम माण्हू त इहो सोचींदो हो त छा सुप्रीम कोर्ट में छा थींदो आहे त हाई कोर्ट में छा थींदो आहे न, पर इहो केस जेको आहे हिकिड़ो मां सम्झां थो त उनजो असल मक़सदु बि इहो ई हो त अवाम इनखे रास्त ॾिसी सघे त सुप्रीम कोर्ट जे जजनि जो कंडक्ट ऐं वकीलनि जो कंडक्ट छा हूंदो आहे। त हिन वक़्तु वकील जे जिन पिटीशनूं फाइल कयूं उहे एक्सपोज़ थी रहिया आहिनि तव्हांजे साम्हूं। अॼु जेके उन्हनि जा दलाइल हुआ उहो उन्हनि खे इहो सम्झ में न पियो अचे त हू पंहिंजे दलाइल जे बारे में चवनि छा। बार बार उन्हनि खे हिकु ई सुवालु जेको आहे मुख़्तलिफ़ जजनि कयो हुयो त हिन में आइन जी कहिड़ी ख़िलाफ़वर्ज़ी थी आहे ऐं इंसानी हक़नि जी कहिड़ी ख़िलाफ़वर्ज़ी थी आहे। जेकॾहिं ॿ शयूं थियूं आहिनि त उन जा तव्हां पॉइंट जेके आहिनि उहे रेस कयो, पर उहो जज जेको जीअं वकील जेके आहिनि उहे घुमाए रामलीला जी पूरी कहाणी पिया ॿुधाइनि पर कानून जे नुक़्ते ते न पिया अचनि। बार बार जज उन्हनि खे तशरीह करे सम्झाइनि पिया त भई तव्हां कानून ॿुधायो त इंसानी हक़नि ऐं आइन जी वॉलेशन जो जेको हिन में तव्हांखे पॉइंट नज़र अची रहियो आहे तव्हां उनखे पॉइंट आउट कयो त असां उनखे डिस्कस कयूं। त
पर आख़िरी वक़्त ताईं जेको आहे वकील चवंदा आहिनि त उहो अहिड़ा दलाइल ॾिए पियो त क़ौम ॾिसी रही आहे इन्हनि वकीलनि जो किरदारु करेक्टर ऐं जंहिं पार्टी जा उहे वकील आहिनि उहे ज़ाहिर आहे पाण ई आवाम जे साम्हूं एक्सपोज़ थी रहिया सही जमाली साहब ॿी अहम ख़बर असीं शामिल कंदासीं त अपेक्स कमेटी जेको आहे निगरान हुकूमत पारां जोड़ी वई आहे काफ़ी दफ़ा इन इशू ते जेको परॾेही मुल्क में रहनि था उन्हनि जे करे काफ़ी मसला बि थियनि था सो ही अपेक्स कमेटी जेका जुड़ी आहे त उन्हनि में चयो वञे थो त गैर क़ानूनी तौरु जेके परॾेही मुल्क में रहनि था उन्हनि खे मुल्क छॾण जी डेडलाइन ॾिनी वई आहे एंड दैट इज़ 1 नवंबर ताईं हुननि खे मोहलत ॾिनी वई आहे त हुननि खे मुल्क छॾणो आहे ऐं तेसीं ताईं हू पाकिस्तान में मौजूदु मिल्कियतूं जेके आहिनि उन्हनि जूं जेके प्रॉपर्टीज़ मौजूदु आहिनि उहे विकिरो करे सघंदा ऐं डेडलाइन गुज़रण खां बाद में हुकूमत वटि राइट हूंदो त हू उन्हनि जूं प्रॉपर्टीज़ ज़ब्त करे छॾनि वरी सभु इन ते तव्हां छा चवंदा? मां सम्झां थो इहो पाकिस्तान जी तारीख़ में इहो पिणु हिकिड़ो वॾो क़दम आहे जंहिंजो हुकूमत फ़ैसिलो कयो आहे छो जो ॾिसो पाकिस्तान में असां पहिरियों बि इन ॻाल्हि ते कन्विंस आहियूं त 99% पाकिस्तानीज़ जेके आहिनि उहे कंहिं वॾे क्राइम में मुलविस न हूंदा आहिनि यानी जीअं इहे क़तल आहिनि बम धमाका आहिनि कंहिंजा ज़ाती झगड़ा आहिनि उहे आहिनि त उहे हिकिड़ो अलॻि सब्जेक्ट आहे पर जीअं जंहिंखे असां हीनियस क्राइम ख़तरनाक क्राइम चवंदा आहियूं उन में 99% आऊं बाअसर थी चई सघां थो त उन में पाकिस्तानियुनि जो हथु न हूंदो आहे या उन में जेके परॾेही दुश्मन मुल्कनि जूं एजेंसियूं आहिनि उन्हनि जो हथु हूंदो आहे जो असांजे माण्हुनि खे पैसा ॾेई ख़रीद करे ऐं उन्हनि खां क्राइम करायो वेंदो आहे या हे जेके परॾेही ख़ासि तौर ते छो जो इन्हनि खे परचेस करणु ख़रीद करणु जेको आहे तमामु सवलो कमु आहे इन्हनि जे थ्रू तव्हां ॾिसो त असांजी मस्जिदनि ते इमाम बारगाहनि ते शॉपिंग सेंटरनि में रोडनि ते रस्तनि ते जुलूसनि में जलसनि में हर जॻह ते जेकॾहिं हमलनि जा तव्हांखे एविडेंस मिलिया हूंदा त उन में किथे न किथे तव्हांखे अफ़गानीनि जो रोल नज़र आयो हूंदो चाहे उहे कहिड़े बि मज़हबी इज्तिमा में बम धमाका हुजनि सियासी इज्तिमा में बम धमाका हुजनि अक्सरियत जेके मुलविस माण्हू तव्हांखे मिलिया हूंदा उहे ई अफ़गानी मिलिया हूंदा बेसिकली छो जो ही आहिनि तक़रीबन जेके आहिनि उहे फार सेल हूंदा आहिनि ऐं हिननि जो कमु इहो हूंदो आहे त बसि पैसा वठी ऐं ॿिए मुल्क में जेको आहे अफ़रा तफ़री पैदा करणु त मां सम्झां थो त हुकूमत पाकिस्तान हिकिड़ो वॾो जुरतमंदाना फ़ैसिलो कयो आहे ऐं दुआ बि आहे त अलाह ताला जेका आहे हिन हुकुमराननि खे हिमत ॾिए ऐं हिन फ़ैसिले ते अमल दरामद कराइनि छो जो अमल दरामद सां जेको हिन वक़्तु हिन जेकॾहिं असां सिर्फ़ु कराची शहर जी ॻाल्हि कयूं त लखे अफ़गानी जेके आहिनि हिन शहर में मौजूदु आहिनि ऐं अक्सरियत जेको आहे उन्हनि जी स्ट्रीट क्राइम क़तल अगवा धाड़ा मंशात सप्लाई लैंड ग्रैबिंग जेके मंशात सां रिलेटेड मुख़्तलिफ़ शयूं आहिनि शहर जे मुख़्तलिफ़ हिसनि में उन्हनि जी सप्लाई करणु ट्रांसपोर्ट जी माफ़िया में हिननि जो वॾो रोल आहे कपिड़नि जी मार्केट में हिननि जो वॾो रोल आहे डॉलर जे स्मगलिंग में हिननि जो वॾो रोल आहे सोन जे स्मगलिंग में हिननि जो वॾो रोल आहे यानी जेतिरा तव्हांखे हिते मुख़्तलिफ़ छो जो हिननि जी स्मगलिंग जा बि तरीक़ा आहिनि मुख़्तलिफ़ स्मगलिंग थींदी आहे जेके कपिड़े जा तव्हांखे वॾा वॾा मुख़्तलिफ़ मार्केट्स नज़र ईंदा आहिनि इन्हनि जे थ्रू थींदी आहे ऐं उन्ही जे थ्रू वरी हथियार बि सप्लाई थींदा आहिनि उन्हनि जे ज़रिए जेको आहे गोल्ड बि स्मगल थींदो आहे उन्हनि जे ज़रिए डॉलर बि स्मगल थींदा आहिनि ऐं उन्हनि जी आड़ में वरी खाइण पीअण जूं जेके सभु शयूं ज़ख़ीरा अंदोज़ियूं करे ऐं छो जो हिननि जा जेके इलाइक़ा आहिनि उहे एतिरा सेंसिटिव हूंदा आहिनि जो उते आम लॉ इन्फोर्समेंट एजेंसी जेका एक्सेस हासिलु न कंदी आहे उते ई पंहिंजे गोदामनि में हर इन क़िस्म जूं शयूं रखंदा आहिनि जेके मुल्क जे दुश्मन सरगर्मियुनि में पोइ ई इस्तेमालु थींदियूं आहिनि सही अच्छा अफ़गानियुनि जे लाइ जेको आहे त जीअं हू सफ़र करे सघनि त हिकिड़ो मख़सूस डॉक्यूमेंट उन लाइ रखियो वियो आहे यानी ॿिया डॉक्यूमेंट्स ॾेखारण जे बदिरां उन हिकिड़े डॉक्यूमेंट जी बुनियाद ते जेके ई तस्कीरा चयो वञे थो त पाकिस्तान जो सफ़र हू करे सघंदा सो तमामु घणा जाली सुञाणप कार्ड ठाहे उन्हनि ते पासपोर्ट्स बि ठाराया विया आहिनि ऐं दहशतगर्दी जे वाक़िअनि में मुलविस कुझु दहशतगर्दनि वटां बि पाकिस्तानी सुञाणप कार्ड जेके मौसूल थिया आहिनि अॼु जेको आहे निगरान घरू वज़ीर सरफराज़ बुगटी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इहो सभु ॿुधाइनि पिया त काफ़ी जेको आहे पाकिस्तान जी सुञाणप ते त जमाली साहब जीअं तव्हां पंहिंजी थोरी देरि अॻु में बि इहो मैंशन कयो त इहे शयूं नुक़सानकार आहिनि पर ॾेहनि जो रहणु वरी दहशतगर्दी जा हमला बि थियनि था अटैक्स बि थियनि था उन में ॿाहिरां आयल माण्हुनि वटां पाकिस्तानी सुञाणप कार्ड्स मौसूल थियण इहा केतिरी ख़तरनाक ॻाल्हि आहे? ॾिसो हिकु ज़माने में नारा हिकिड़ो इदारो ठहियो हुयो जंहिंमें इन्हनि जी अफ़गानियुनि जी रजिस्ट्रेशन जो हिकिड़ो अमल शुरू थियो हुयो बदकिस्मती सां जेको आहे उहो वरी अमल कंहिं हद ताईं त जारी रही सघियो उनखां पोइ उहो वरी रुकिजी वियो या उनखे इहो चई सघिजे थो त उहो स्लो डाउन थी वियो
बेसिकली जेसिताणी माण्हुनि जे वेयर अबाउट जी ख़बर न हूंदी, ॾिसो न असांजो शनाख़्ती कार्ड आहे, असांजे ज़ारा शनाख़्ती कार्ड ते असांजी एड्रेस लिखियलु आहे, असांजी फैमिली ट्री आहे, उन तां जेकॾहिं को ख़ुदा न ख़ास्ता कंहिं शइ में इन्वॉल्व आहे त उनखे एक्सेस करणु लॉ इन्फोर्समेंट एजेंसी खे या मुख़्तलिफ़ तहक़ीक़ाती इदारनि खे आसान आहे। पर हीउ जंहिंजो तव्हां वटि को रिकॉर्ड ई अवेलेबल कान्हे, हे जेकॾहिं क्राइम कनि बि था ऐं हिननि जी जेकॾहिं CCTV सपोज़ अची बि थी वञे, पर छो जो हीउ कंहिं फ्रेमवर्क में ई न आहिनि ऐं हीउ वरी उन पंहिंजे गुंजान आबादियुनि में जिते क्रिमिनल्स आबाद थियनि था उते वरी हलिया था वञनि या उतां वरी फरार थी वॾो को क्राइम करे ऐं पंहिंजे अफ़गानिस्तान या KP जे आज़ाद इलाइक़नि में भॼी था वञनि, त ज़ाहिर आहे इन्हनि खे पकड़णु ॾुखियो कमु आहे न। बेसिकली त ॾेखारियो मुल्क खे जेकॾहिं तरक़ी ॾियणी आहे त तव्हांखे शयुनि खे स्ट्रीम लाइन करिणो पवंदो। जीअं हाणे मौजूदा हुकूमत जेकॾहिं हिनखे स्ट्रीम लाइन करे रही आहे त असां हुनखे ख़राज तहसीन बि पेश कयूं था, त असां त चवंदासीं पहिरियों बि त काई बि अहिड़ी हुकूमत अचे जेकी एटलीस्ट हिन शयुनि खे स्ट्रीम लाइन त करे न, त हिन मुल्क में तबाही ऐं बर्बादी जो जेको असल ज़रिया जेके मां सम्झां थो त सामान तयारु कया विया आहिनि अॻु में उन्हनि खे त ख़तमु कजे न। हाणे असांजी तबाही जेको आहे सभ खां वधीक मां सम्झां थो स्मगलिंग जॾहिं थींदी आहे, चाहे उहा सोन जी हुजे, डॉलर जी हुजे, खाइण पीअण जी शयुनि जी हुजे, डीज़ल जी हुजे, पेट्रोल जी हुजे या हिन सां रिलेटेड जेके ॿिया आइटम्स आहिनि, चाहे उहो इलेक्ट्रॉनिक्स जो सामान हुजे या ABCD हुजे। बेसिकली मुल्क में जेकॾहिं काई बि शइ अचे ऐं ऑफिशियल तरीक़े सां अचे त पोइ त मुल्क जी तरक़ी इकोनॉमी खे फ़ाइदो थींदो। पर हे जॾहिं स्मगलिंग थींदी आहे त हितां जेको नाणो हूंदो आहे असांजो, उहो जॾहिं परॾे वेंदो आहे त असांजी नाणे जी जेकी वैल्यू आहे उहा डीवैल्यू थी वेंदी आहे। त पाकिस्तान त हर तरफ़ खां वीचारो जेको आहे उहो मुसीबत में थो फासे न। यानी हिकु त असां बोझ बर्दाश्त कयूं लखनि गैर मुल्कियुनि जो ऐं उन्हनि खे उन्हनि जी खाध खुराक उहो पाकिस्तान जे बजट ते अलॻि नुक़सानु, उन्हनि जी बुनियादी फैसिलिटियुनि, उन्हनि जो पाणी, उन्हनि जी सेवरेज जा सिस्टम, उन्हनि जी हर शइ, यानी हॉस्पिटलनि में बि दफ़ा बीमार थींदा आहिनि त कंहिं न कंहिं हॉस्पिटल में वेंदा न, त उहो तव्हांजो मेडिकल जो बि बोझ आहे। यानी पंहिंजी क़ौम खे तव्हां सहूलियत ॾेई कान था सघो ऐं ॿिया जेके इलीगल आयल आहिनि उहे असांजे वसीलनि ते, असांजी जॻहियुनि ते, हर शइ ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। त मां सम्झां थो हुकूमत हिन दफ़े हिकिड़ो इहो सुठो फ़ैसिलो कयो आहे, पर अलाह साईं हिननि खे हिमत ॾिए जो हिन फ़ैसिले ते अमल दरामद कराए सघनि, छो जो फ़ैसिला पाकिस्तान में माज़ी में बि इलाही थींदा रहिया आहिनि। मसइलो इहो ई थींदो आहे जो वरी उन ते इम्प्लीमेंटेशन कान थी सघंदी आहे। जेकॾहिं हिन ते इम्प्लीमेंटेशन थी वञे त पाकिस्तान मां जेकी जराइम आहे मां सम्झां थो जंहिंजे करे पाकिस्तान में परॾेही सीड़पकारी कान थी थिए, फॉरेन इन्वेस्टमेंट घटि पई थिए, उनजो असल मसइलो इहो आहे त हिते अमन अमान जी सूरत हाल सही न हूंदी आहे ऐं अमन अमान जी सूरत हाल ख़राबु करण में 99% जेको आहे इहे परॾेही जेके दहशतगर्द आहिनि, ख़ासि तौर ते अफ़गानिस्तान मां जेके हिते आयल आहिनि, इन्हनि जो तव्हांखे हर जॻह ते एविडेंस सां गॾु तव्हांखे इन्हनि जो रोल मिली सघंदो त चोरियुनि में, धाड़नि में, अगवा में, क़तल में, रैंसम में, हर शइ में हिननि जो हथु मौजूदु आहे। ऐं हीअ वरी पोइ माण्हू हितां अगवा करे वरी ॿियनि टोलियुनि खे जेके मुख़्तलिफ़ क़बाइली इलाइक़नि में आहिनि उन्हनि जे हवाले कंदा आहिनि ऐं पोइ अहिड़े तरीक़े सां भुंग वरिती वेंदी आहे ऐं पाकिस्तानियुनि खे अगवा कयो वेंदो आहे ऐं पाकिस्तानियुनि खां वरी इहे भत्ता वरिता वेंदा आहिनि। त मां सम्झां थो त इन ते रुॻो जेकॾहिं अमल दरामद थी वियो त पाकिस्तान में जे ॾींहुं अमन क़ाइमु थी वियो मुनासिब अंदाज़ में त पाकिस्तान जी तरक़ी खे कोई मुल्क नथो रोके सघे। पाकिस्तान खे छो जो अलाह ताला एतिरा वसीला ॾिना आहिनि, पाकिस्तान खे एतिरा मौसम ॾिना आहिनि ऐं पाकिस्तान जे अवाम में एतिरो टैलेंट मौजूदु आहे जो पंहिंजे मुल्क खे असां तरक़ी ॾियण लाइ पंहिंजी सतह जो हिकिड़ो रोल अदा करे सघूं था। पर उन रोल जी राह में जेके रुकावट आहिनि इहे सभु इहे दहशतगर्द जराइम पेशा अनासिर जेके गैर क़ानूनी तौर ते पाकिस्तान में आयल आहिनि। सही सो वफ़ाक़ी घरू वज़ीर सरफराज़ भुट्टी साहब जो चवणु आहे त हवाला हुंडी ऐं ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई हले पई। बहरहाल ईंदड़ ॾींहंनि में ॾिसणो पवंदो, हिकु महीनो गुज़रण खां बाद फ़र्क़ु बि ॾिसो न जी डॉलर जेको आहे अॼु इंटर बैंक में 282 रुपए जो थी वियो आहे ऐं ॿाहिरि जेको आहे उहो 200 तक़रीबन 85 या 84 में फ़र्क़ु थी रहियो आहे। पर तव्हांखे मां हिकिड़ी सुठी ॻाल्हि ॿुधायां त माण्हू परेशान आहिनि, उहे हाणे सोचंदा इहे डॉलर सां ॿाहिरि खपायूं कीअं, छो जो हुननि जो बहरहाल हिकिड़ो तरीक़ेकार आहे ऐं जेकी मुंहिंजी इतला आहे उहो ॾिसूं था त उन ते अमल दरामद थिए थो या नथो थिए। त जेके मुख़्तलिफ़ वॾियूं वॾियूं बैंक्स आहिनि इन में जेके माण्हुनि लॉकर्स वरितल आहिनि इन्हनि में बि सोन ऐं डॉलर जेके आहिनि उहे ज़ख़ीरो कयल आहिनि। त हिकिड़ी हिकमत अमली ते बि गौर हले थो त इनखे जेको आहे असां कीअं जेके मुख़्तलिफ़ बैंक्स आहिनि उन्हनि में अचानक कंहिं बैंक्स में जेके इहे लॉकर्स आहिनि उन्हनि खे बि चेक कयूं, पोइ उन सां गॾु FBI जी टीम हुजे या FIA जी टीम हुजे या कहिड़ी बहरहाल इहा बि हिकमत अमली हली रही आहे। बेसिकली इहो थियणु घुरिजे हिन मुल्क में, जेसिताणी इहे शयूं न थींदियूं तेसिताणी हिते हर माण्हू जी मर्ज़ी आहे जंहिंखे वणेसि जेको वणेसि करे थो। भई हिकिड़ो कानून आहे उन ते अमल दरामद थियणु घुरिजे। तव्हां हिकिड़ी लिमिट ताईं शयूं रखी सघो था ऐं जेकॾहिं रखी सघो था त पोइ हुनखे ऑफिशियल पंहिंजे डिक्लेरेशन में तव्हां शो कयो। हिते जेको आहे कंहिंजो कोई खां को पुछण वारो ई कान्हे ऐं जंहिंजे ई करे मां जीअं चवंदुसि न पहिरियों जेकॾहिं सिर्फ़ु गवर्नेंस सुठी हुजे
त हर शइ स्ट्रीमलाइन थी सघे थी। बैड गवर्नेंस जे करे ई सभु शयूं ख़राबियूं पैदा थींदियूं आहिनि। निगरान हुकूमत चूंडे इशूज़ खे कोन आणे पई जमाली साहब, तव्हांखे लॻे कोन पियो ईअं त ही वाकई में हिननि वटि अथॉरिटीज़ त ज़ाहिर ऑटोनॉमी त मौजूदु आहे ई आहे, पर ही चूंडे इशूज़ अहिड़ा आणनि था जिन ते एतिरियूं डेडलाइंस ऐं नंढियूं डेडलाइंस जेको ॾिनियूं वञनि थियूं, त डू यू थिंक त हिननि खां इहे सभु शयूं थींदियूं वेंदियूं? ॾिसो ज़ाहिर आहे इहो हिकिड़ो डिघो मरहलो आहे, पर मां इन शइ जो क़ाइल आहियां त आगाज़ त कयूं न। हिकु शइ हाईलाइट हिकिड़ी शइ जेको आहे उनजो आगाज़ थी वियो, हाणे जेकी बि पोइ हुकूमत अचे इहो त वरी पोइ उनजो कमु आहे न त हिन खे कंटिन्यू रखे। ॾिसो तव्हांखे सुठा क़दम खणण जे बाबति हिन मौजूदा केयर टेकर हुकूमत 2-3 बल्कि महीनो ॾेढ में ई जेके वॾियूं शयूं हुयूं, यानी सभ खां वॾी जेकी बीमारी हिते पैदा थी वई ज़ख़ीरा अंदोज़ी जी, त हर खाइण पीअण जी शइ ज़ख़ीरा अंदोज़ी करे उनखे महांगो करे छॾियो। उन ते हिननि सख़्ती कई, केतिरियूं खंड जूं बोरियूं, केतिरियूं कणिक जूं बोरियूं, केतिरनि गोदामनि ते छापा लॻा, त बहरहाल उहो हिकिड़ो सब्जेक्ट हुयो जंहिंजे ते कमु थियो। उन खां पोइ जेकी हवाला हुंडी जो जेको हिकिड़ो वॾो बिज़नेस हो, उन ते तव्हां ॾिसो त केतिरी सख़्ती थी वई, जेको डॉलर 340 रुपए में थी चुको हुयो उहो तव्हांखे हाणे 282 में, ऐं हिन जी असल क़ीमत जेकॾहिं हक़ीक़त ॾिठी वञे त 180 खां 190 जे दरमियान आहे, पर मौजूदा सिन्योरी जी जेकॾहिं आउं ॻाल्हि कयां त हिनखे 250 जे विच में हुजणु घुरिजे, पर अञा 30 रुपया मथे आहे, हिनखे अञा हेठि ईंदो इनशाला इन क़िस्म जा जेकॾहिं एक्शन्स थींदा। वरी तव्हां ॾिसो त सोन जी स्मगलिंग, यानी हद हूंदी आहे कंहिं बि शइ जी, यानी का अहिड़ी शइ न आहे जंहिंमें ज़ख़ीरा अंदोज़ी ऐं उनखे होर्डिंग करे जेको आहे उन ते वधीक पैसा कमाइण जो रुझान कान्हे। त जेसिताणी हाणे हवाला हुंडी, वरी मंशात जे हवाले सां ॾिसो त न हुकूमत सुठियूं सख़्तियूं कयूं आहिनि। छालीअ ऐं गुटके जे हवाले सां ॾिसो त ही जेके इनखे को मामूली ॻाल्हि न सम्झी वञे, छालीअ सुपारी जेके असां चवंदा आहियूं गुटका, यानी इन सां कैंसर बि पैदा थिए थो, ऐं इन सां करोड़े अरबे रुपया हवाला हुंडी ज़रिए ॿाहिरि वेंदा हुया। ही मामूली गेम न हो जंहिंखे जेको आहे डिस्ट्रॉय कयो वियो आहे, काफ़ी हद ताईं डिस्ट्रॉय कयो वियो आहे। मां सम्झां थो त इन क़िस्म जे इशूज़ ते जेको आहे फर्स्ट टाइम जेको आहे मौजूदा हुकूमत कमु करे रही आहे न, त ज़ाहिर कहिड़ी बि हुकूमत उन ते कमु कंदी उनखे एप्रिशिएट कंदासीं न। हुकूमतूं अचनि थियूं त पोइ उहे अहिड़ा इशूज़ उहे त पाण न धंधनि में मुनस्सा थी वञनि न। इते ई त बदकिस्मती आहे असांजी, इहा ई त असांजी बदकिस्मती आहे त जेको मां अॻु में ॻाल्हि करे रहियो हुउसि त पार्लियामेंटेरियन जो कमु आहे कानून साज़ी बहितर करे अवाम जे लाइ सुठी कानून साज़ी कराइनि, उन खां पोइ जेको आहे गवर्नमेंट अथॉरिटी जो कमु आहे त उन कानून साज़ी ते अमल करे जेको आहे मुल्क जे निज़ाम खे बहितर कयो वञे। हिते उल्टो सिस्टम आहे, जीअं पार्लियामेंटेरियन अचनि था उहे इन्ही जेके असां हींअर ॻाल्हियूं करियूं था उन्हनि सभिनी में उहे डायरेक्ट इन्वॉल्व था थी वञनि, पोइ वरी ज़ाहिर आहे पंहिंजा असर रसूख़ इस्तेमालु था कनि, पोइ उन सां ज़ख़ीरा अंदोज़ी बि थिए थी, क्राइम बि थिए थो। छो जो जेके पुलिस वारा आहिनि, जेके SHO आहिनि, DSP आहिनि, SP आहिनि, SSP इंडिया जी उहे सियासी असर रसूख़ ते अचनि था, उहे नौकिरी करण जे बजाए कंहिं बि पथारेदार ज़मींदार वॾेरे जागीरदार जा ज़ाती मुलाज़िम थी कमु करे रहिया आहिनि। अहिड़े तरीक़े सां ॿी ब्यूरोक्रेसी जी बि आउं मिसाल ॾियां पियो त उते इहो हिकिड़ो रुझान ग़लति पैदा थी चुको आहे। भई गवर्नेंस तॾहिं थी सघे थी जॾहिं तव्हां मेरिट खे भई तव्हां 100% न घटि में घटि 50-60% भला मेरिट ते लॻाए छॾियो, तॾहिं बि जेको आहे निज़ाम ठीक सघे थो। चलो 20-30% वञी धूड़ पायो, पर 50-60% तव्हां मेरिट ते कमु कयो त गवर्नेंस बहितर थींदी। जॾहिं गवर्नेंस बहितर थींदी, महांगाई बि घटि थींदी, ज़ख़ीरा अंदोज़ी बि कान थी सघंदी, ही हवाला हुंडी जेके बि आहे, मां चवां थो मंशात जी बि सप्लाई नथी थी सघे जेकॾहिं असांजा इदारा प्रॉपर तरीक़े सां पंहिंजी वर्किंग कनि। ही कीअं आहे पॉसिबल आहे त डिफेंस जहिड़े इलाइक़े में या यूनिवर्सिटियुनि में या कॉलेजनि में या कंहिं बि पोश इलाइक़े में, इन इलाइक़नि में जेको आहे आइस बि पहुची थी वञे, इन इलाइक़े में हीरोइन बि पहुची थी वञे, इलाइक़े में ॿियूं बि ड्रग जूं शयूं पहुची थी वञनि। ज़ाहिर आहे त जेसिताणी इंतज़ामी मशीनरी जा ताक़तवर माण्हू उन्हनि सां इन्वॉल्व न हूंदा तेसिताणी नामुमकिन आहे त कंहिं बि इलाइक़े में जेको आहे को ग़लति कमु थी सघे। हिते बदकिस्मती इहा ई आहे जो जॾहिं उन्हनि खे सियासी असुर ते या पैसनि ते उन्हनि खे रखिबो आहे त उहे पंहिंजी रिकवरी में रुॻो लॻा पिया हूंदा आहिनि, जंहिंजे करे सभु ख़राबियूं जनम वठनि थियूं। जेकॾहिं असां उन शइ खे कंट्रोल करण में कामयाबु थी वञूं त अॼु बि आउं चवंदो त पाकिस्तान जहिड़ी जन्नत हिन सॼी दुनिया में किथे न आहे। भले तव्हां सॼी दुनिया घुमी आयो, असां बि सॼी दुनिया घुमी आया आहियूं, पर आख़िर में हिन नतीजे ते पहुचंदा आहियूं त पाकिस्तान जेको आहे दुनिया जी सभ खां बेस्ट जन्नत आहे। सही, बिल्कुलु। सो अपेक्स कमेटी तमामु अहम फ़ैसिलो कयो आहे ऐं निगरान हुकूमत बाक़ाइदा इन एक्शन अची वई आहे जेके गैर क़ानूनी तौर ते पाकिस्तान में परॾेही माण्हू रहियल आहिनि, उन्हनि खे डेडलाइन मिली वई आहे निगरान हुकूमत जे पारां 1 नवंबर जी। ऐं गॾोगॾु इम्पॉर्टेंट ॻाल्हि हिन में इहा आहे, नाज़रीन आउं ॿीहर रिपीट कंदी हलंदसि त जेसि ताईं 1 नवंबर ताईं हुननि जूं जेके बि हिते प्रॉपर्टीज़ आहिनि उन्हनि खे खपाइणियूं पवंदियूं, ऐं जेकॾहिं उहे नथा खपाइनि त पोइ
हुकूमत जेको आहे उन्हनि प्रॉपर्टीज़ खे ज़ब्त करे छॾींदी। सो असीं हिन मामले खे जेको आहे ज़ाहिरा परस्यू कंदासीं, फॉलोअप हिन जो तव्हां सां शेयर कंदासीं ताकी छा अपडेट्स वञी करे बीहनि था 1 नवंबर ते जेकॾहिं असांजो प्रोग्राम हूंदो उन ॾींहं ते त तव्हां सां ज़रूरु असीं इंशाल्लाह अपडेट्स जेके आहिनि शेयर कंदासीं। जमाली साहब हलूं था सकरन भरिसां ॻोठ माड़ी जलबाणी में जेको वाक़ियो पेश आयो, 4 ॼणा जेके मारिया विया, उन्हनि में ही जेकी अपडेट्स साम्हूं आयूं आहिनि, मारिजी वियल 4 ॼणनि जी वारिसनि अदालती जांच जो जेको आहे जमाली साहब मुतालबो कयो आहे ऐं केस जे फरियादिन राहिब जलबाणी, मिठल ऐं गुल जलबाणी पारां केस जी जांच ते बेएतमादी जेको आहे ज़ाहिर कई वई आहे। सो फरियादिन जो चवणु आहे त पुलिस ॻोठ माड़ी जलबाणी थाणे जो समूरो रिकॉर्ड पाण सां गॾु खणी थाणे खे बंदि करे छॾियो आहे ऐं इंसाफ़ जो वधीक मुतालबो कनि था। तो ही मामलो इत स्टैंड करे पियो, केस पहिरियों बि पंहिंजे प्रोग्राम में चयो त इहा ई इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो ऐं जेकॾहिं वारिस चवनि था अदालती तहक़ीक़ात थियणु घुरिजे त फौरी तौर ते हुकूमत खे घुरिजे त हिन जी अदालती तहक़ीक़ात जो चीफ जस्टिस सां मशवरे खां पोइ, छो जो अदालती तहक़ीक़ात जज मुक़ररु करण लाइ तव्हांखे चीफ जस्टिस सां मशवरो करिणो पवंदो आहे। उनजी मशावरत खां पोइ जुडिशल को बि ऑफिसर तइनात थी सघे थो, यानी कि कंहिं बि जज जी सूरत में। त जेकॾहिं हुनजी फैमिली जो इहो मुतालबो आहे त ॾिसो हुननि सां ज़ुल्म थियो आहे, हो ॾुख खोयल आहिनि, हुननि जा मसइला आहिनि, उन्हनि मसइलनि खे टैकल करणु हुकूमत वक़्त जो कमु आहे। हींअर केयरटेकर हुकूमत आहे, हीअ हिन जो कमु आहे। त जेकॾहिं हुनजा वारिस चवनि था त तव्हां जुडिशल कमीशन क़ाइमु कयो, इन जुडिशल कमीशन खे क़ाइमु थियणु घुरिजे ऐं वारिसनि जी मंशा जे मुताबिक़ इन केस खे अॻिते हलाइणु घुरिजे। छो जो ज़ाहिर आहे जंहिंसां वेदन थियो आहे, जंहिंसां ज़ुल्म थियो आहे, जेसिताणी तव्हां उन्हनि जी रज़ा खे शामिलु न कंदा तव्हांखे अलाह बि माफ़ु न कंदो। छोकी जेकॾहिं तव्हां बेगुनाह माण्हुनि खे मारे छॾियो आहे त हुनजो हिसाबु जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु तव्हां वटि बंदूक आहे ऐं ताक़त आहे ऐं तव्हां खां जेकॾहिं को न बि वठी सघियो त वरी हिन जो हिसाबु तव्हांखे अलाह खे ॾियणो पवंदो त तव्हां बेगुनाह इंसान कीअं क़तल करे छॾिया। जेकॾहिं को ॾुहारी आहे त कंहिं ॾुहारी जी असां सपोर्ट कोन कंदासीं, पर जेकॾहिं कंहिं बेगुनाह शख़्स खे क़तल कयो वियो आहे त हिकिड़े इंसान जो क़तल इंसानियत जे क़तल जे मुतरादिफ़ आहे। त हुकूमत जी अवलीन ज़िम्मेदारी आहे त वारिसनि जी मंशा जे मुताबिक़ जेको हू चाहे रहिया आहिनि उन हिसाब सां तहक़ीक़ात जे अमल खे अॻिते वधायो वञे। बिल्कुलु ठीकु आहे। जमाली साहब ॿियो बि तमामु अहम इम्पॉर्टेंट इशू आहे ऐं KTN न्यूज़ त जॾहिं बि इहो मामिलो आयो आहे सिंध खे पाणीअ जी फराहमीअ जो त सभ खां अॻिते रहियो आहे। पाणीअ जे इशू ते सभ खां वधीक KTN न्यूज़ जेको आहे इन इशू खे हाईलाइट कयो आहे, ॻाल्हायो आहे। त हाणे बि छा कुझु इहे ज़रिया ॿुधाइनि था ऐं हिते बाक़ाइदा ख़बर अची वई आहे त सिंध खे पाणीअ जे जॾहिं हिसे जी ॻाल्हि कजे थी नाज़रीन त 14.8 MF बदिरां 12.8 MF पाणी जेको आहे ॾिनो वेंदो। जमाली साहब ॾिसो पाणी जे मामले में जेको आहे शुरू खां वठी पाकिस्तान जी जेकॾहिं तव्हां असां तारीख़ ते नज़र था विझूं त सिंध सां इन मामले में हमेशह खां ज़्यादती थींदी आई आहे। अच्छा कुझु कोताहियूं असांजियूं बि आहिनि त पाणी खे जो इंतिज़ाम असांखे बहितर करणु घुरिजे। पाणी जेको दस्तियाबु आहे घटि में घटि उनजी मुनसिफ़ाना विर्छ थियणु घुरिजे। जेकॾहिं कराची जो असां मिसाल लॻायूं त हर हाइड्रेंट इलीगल हाइड्रेंट ते त तव्हांखे पाणी जा नलका मिलंदा ऐं पाणी वाफ़र मिलंदो, पर कंहिं ग़रीब जे नलके में जेको आहे उहो पाणी न मिलंदो। उन ते बि मां सम्झां थो त मौजूदा हुकूमत सुठो एक्शन खयो आहे ऐं 60 खां मथे जेके आहिनि उहे हाइड्रेंटनि खे बिल्डोज़ कयो आहे ऐं मुंहिंजी किताब मुताबिक़ त 272 या 270 मुख़्तलिफ़ हाइड्रेंट्स अञा बि इलीगली कमु करे रहिया आहिनि, जिन जे ख़िलाफ़ु एक्शन्स थी रहिया आहिनि। त जेको दस्तियाबु पाणी आहे घटि में घटि उन ते असांखे मुनसिफ़ाना तक़सीम जे लाइ क़दम खणणु घुरिजे। जेसि ताईं तालुक़ु आहे त पुठियां जेको आहे पाणी घटि मिली रहियो आहे त इन में को शक न आहे। 1991 जो अकॉर्ड बि इन करे थियो हुयो त भई असां जेको आहे सिंध खे हेतिरा पाणी ॾींदासीं, हेतिरो पाणी ॾींदासीं, हेतिरा लख जेके आहिनि उहे मिलियन गैलन पाणी समुंड में वञणु ज़रूरी आहे। जेकॾहिं उहो नथो वञे त उन जा हालत ॾिसो त पोइ वरी ठटे ऐं बदीन जा जेको आहे लखे एकड़ ज़मीन जेको आहे बंजर थी वई, छो जो ज़ाहिर आहे समुंड अॻियां वधी रहियो आहे। जेकॾहिं मुतलका 20 लख क्यूसिक पाणी जेकॾहिं समुंड में वञे हा त इहे उहे इलाइक़ा जेके सभ खां वधीक सरसब शादाब हुया, सभ खां वधीक एग्रीकल्चर जा इलाइक़ा चवराईंदा हुया। मुख़्तलिफ़ फसलनि में ख़ासि तौर ते कणक जी फसल में ऐं कपहि जी फसल में इन इलाइक़नि जो हिकिड़ो पंहिंजो नालो हूंदो हो दुनिया में। पर बदकिस्मती सां पुठियां पाणी घटि हुजण जे करे जेको असां मुतलका समुंड में पाणी न मोकिले सघियासीं त समुंड जो पाणी अॻियां वधियो ऐं उन 20 लख खां वधीक एकड़ एराज़ी जेको आहे उन बंजर करे छॾी। त 1991 जे अकॉर्ड में बि इहे फ़ैसिला थिया त असांखे पाणी ॾिनो वञे, न ॾिनो वियो। उन में बि इहो फ़ैसिलो थियो त चश्मा लिंक कैनाल ते जेको आहे 2 नहरूं न ठहंदियूं, पर ज़बरदस्ती जी बुनियाद ते उहे नहरूं ठाहिया ऐं सिंध जो पाणी जेको आहे चोरी कयो वियो। त इहो हुकूमत पाकिस्तान जो कमु आहे। त ऐं क़ानून साज़ी थियल आहे
इहा उहा का अहिड़ी ॻाल्हि कान्हे जो हिन में नए कानून साज़ी कंहिंजी ज़रूरत आहे। कानून ठहियल आहे, नंढे नंढे वंढे जा अकॉर्ड मौजूदु आहिनि, त उन जे बावजूदि बि असां पाणी जे विर्छ जे निज़ाम खे हिन मुल्क में सही न करे सघिया आहियूं। वक़्त जी जेकॾहिं ॻाल्हि करे यानी पीपल्स पार्टी बि एतिरा साल हुकूमत कई त उहे इन सिंध खे ख़ासि करे जेकी पाणीअ जी फ़राहमी वारो मामिलो आहे केतिरो उनखे टेकअप करे सघिया, केतिरो अॻिते रखी सघिया? ॾिसो, पाणी जी ग़लती आहे पीपल्स पार्टी जेकॾहिं चाहे हा त मां सम्झां थो त उन वक़्त में वॾो किरदारु अदा पई करे सघे, छो जो वफ़ाक़ में बि हिननि जी हाणे 3 दफ़ा हुकूमत रही चुकी आहे न, ईअं तरह तरहनि खे मौक़ो न मिलियो आहे। पर मां सम्झां थो त पाणी जे हवाले सां जेकॾहिं सिर्फ़ु शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो असां दौरु ॾिसूं जंहिंमें शिमला मुआइदो थियो त उहो बि इंडिया खां जेको पंज दरिया जा पाणी जेको आहे उहो मुआइदे जे हिते खणी आयो। बदक़िस्मती सां वरी पोइ इंडिया जेको आहे उन मुआइदे ते अमल दरामद कान कयो। मुआइदो त थियलु हुयो, उन जो कुझु अरसे ताईं अमल दरामद थींदो बि रहियो, पर असांजी हुकूमतुनि जी नाइलिन ऐं नाक़िस पॉलिसियुनि जे करे असां उन मुआइदे ते जंहिं शिमला मुआइदे ते जेको असांखे एक्चुअल अमल दरामद कराइणु घुरिजे हा, असां सफ़ारती सतह ते जेको आहे उन में असांजी काफ़ी नाकामी थी। पोइ ज़ाहिर आहे पाणी जो इख़राज जेको पाकिस्तान में थी रहियो उहो घटि हुयो, उन जे करे जेको आहे हर सुबुह चाहे पियो त मूंखे जेको आहे वधीक पाणी मिले, जेकी ग्राउंड रियलिटी उहा इहा ई आहे। हर सूबे जी ख़्वाहिश ई त मूंखे वधीक पाणी मिले त मुंहिंजी एग्रीकल्चर बि वधीक थिए ऐं मां वधीक फैसिलिटेट थियां। त अहिड़े तरीक़े सां जी हाणे जेकॾहिं सिंध खे पाणी मिले थो, वरी तव्हां जेकॾहिं बलूचिस्तान वञिणो आहे त तव्हां बलूचिस्तान खां पुछंदा त चवंदा भई असांजे हिसे जो पाणी सिंध खां ई वई। हाणे ज़ाहिर आहे पाणी जॾहिं अचे ई घटि थो, उनजो इख़राज ई घटि पियो थिए त ज़ाहिर आहे ॿियनि तरफ़ जेको मुंतक़िली जो अमल त जेको आहे मुतासिर थींदो न, इहो त हिकिड़ो कुदरती ॻाल्हि आहे। त हर सुबुह जो इहो ख़्यालु हो त असां वधि खां वधि पाणी हासिलु करे ऐं पंहिंजा मामलनि खे जेको आहे सिधो कयूं। पर ज़ाहिर आहे जेको ताक़तवर हुयो, जंहिं वटि वधीक ताक़त हुई, उन जेको आहे चवंदा आहिनि त दरियानि जा रुख बि पाण ॾे मोड़े छॾिया। त अहिड़े तरीक़े सां चश्मा लिंक बिराज जा जेके आहिनि उहे रुख ई मोड़े छॾियऊं त जीअं वधि खां वधीक पाणी उते जेको आहे वञी सघे। पर इहो मसइलो मां सम्झां थो त इलाही संजीदा नोयत जो आहे। इहो हर पाकिस्तानी जो मसइलो आहे। हर सूबे खे पाकिस्तान जो आइन बराबरी जा हक़ ॾेई रहियो आहे। हर इंसान जेको पाकिस्तानी जो शहरी आहे उन खे आइन पाकिस्तान बराबरी जो हक़ ॾेई रहियो आहे, त उन हक़ ते अमल थियणु घुरिजे न। ऐं इहे अमल कराइणु कंहिंजो कमु आहे? इहो हुकूमत पाकिस्तान जो कमु आहे। त उहे जेको बि आइन असांजो आहे उन ते अमल दरामद कराइनि। हर सूबे जो जंहिं बि सूबे जो जेको हक़ आहे उहो उनखे मिलणु घुरिजे, चाहे उहो NFC जी मद में हुजे, चाहे पाणी जी मद में हुजे, चाहे टैक्सिस जी मद में हुजे, चाहे कहिड़ी बि मद में हुजे। त असां त हिकिड़ी आइन ते अमल दरामद जी ॻाल्हि कराए रहिया आहियूं। त ॾिसो, आइन हिकिड़ी मुक़दस किताबु आहे जंहिंजे तहत सॼी दुनिया पाकिस्तान जो निज़ाम हली रहियो आहे न। हाणे उन आइन जी रूह ते ई अमल न कजे ऐं उन आइन मां वरी पंहिंजी मर्ज़ी जा नुक़्ता कढी वरी उनखे जेको आहे, यानी मूंखे त वकीलनि आहिनि त शाबाश आहे त जेके मुल्क जा इशूज़ आहिनि जिन ते अमल थियणु घुरिजे उहे तव्हां कॾहिं इशू न ॾिसी सघंदो त इहे सीनियर वकील जेके आहिनि उहे इशूज़ खणी अदालतुनि में वञनि त बाबा हिन सूबे सां हीउ ज़ुल्म थी रहियो आहे, हिन सूबे सां हीउ ज़ुल्म थी रहियो आहे, हिन ते आइन हीउ थो चए, हिन ते इन्हनि इशूज़ ते अचनि त इन्हनि जी इज़त बि थिए आवाम में। पर हीअ वेंदा पंहिंजे इंट्रस्ट वारे इशूज़ में जेको आहे ऐं अदालतुनि जो वक़्तु ज़ाया कंदा ऐं जेके उते केस हलंदा बि हूंदा उन्हनि खे इंघाईंदा, उन्हनि खे रुलाईंदा, हिकिड़ी शिक सां ॿी शिक कढराईंदा ऐं केस खे लिंगर ऑन कंदा। आवाम उहे मुंहिंजो परेशान हूंदो। बिल्कुलु तव्हां राइटली पॉइंट आउट कयो त आवाम जा जेके मसइला आहिनि उहे उते जो उते बीठा आहिनि ऐं हीअ जेके ॿिया मामला आहिनि जीअं चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी साहब बि चवंदा त भई बिल कानून बि उहो हुजे जेको आवाम जे फ़ाइदे जे लाइ हुजे। सो ॻाल्हि कंदासीं आख़िर में तमामु अहम शइ ते। शहीद जान मोहम्मद महर खे 51 ॾींहं नाज़रीन गुज़री विया आहिनि ऐं जॾहिं खां ही वाक़ियो पेश आयो आहे, जान मोहम्मद महर खे सरेआम क़तलु कयो वियो, ते ॾींहं खां वठी असां हिन मामले ते ॻाल्हाईंदा अचूं था ऐं उन्हनि जी कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ आवाज़ उथारींदा अचूं पिया। पर अफ़सोस सां इहो चवणो पवे पियो त हिन वक़्तु ताईं निगरान हुकूमत हुजे ऐं या IG साहब हुजनि सिंध जा, त कंहिं क़िस्म जी का डेवलपमेंट फ़िलहाल त कोन नज़र आई आहे। त जमाली साहब उन ते असीं ॻाल्हाईंदासीं ऐं गॾोगॾु इहो बि आउं ऐड कंदी हलां त दादू भिटशाह हाला न्यू सईदाबाद ऐं उन इहे जेके आउं डिस्ट्रिक्ट जा जिन जा नाला खणंदी वियसि, हिते शहीद साफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ अलामती बुख हड़ताल जेको आहे उनजो ऐलान कयो वियो आहे त उन्हनि जे कातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे। ज़ाहिर आहे हिकु अहम माण्हू विछड़ी चुको आहे असांखां, उनजी वापसी त नामुमकिन आहे, उनजो आवाज़ ज़िंदा आहे, यादि कयूं था उनखे, उन ते ॻाल्हायूं था।
पर ॻाल्हि उनजे खून जी अचे थी जमाली साहब त छा जान मोहम्मद मर जो खून लोड़ियो वेंदो या उनजे खून सां इंसाफ़ थींदो? ॾिसो हुक्मराननि जो वस हले त जेके साफ़ी शही थींदा आहिनि न ख़ासि तौर ते त उन्हनि जे त कंहिं केस ॾेई तवजो बि न ॾियनि जेके इन्हनि जो वस हले। बिल्कुलु पर इहो मां सम्झां थो त अलाह जी महिरबानी आहे साफ़ी बिरादरी में एतिरी इख़लाक़ी ज़रूरत हूंदी आहे, एतिरी हिमत हूंदी आहे जो हू हर दफ़े चाहे कहिड़े बि मुल्क जे कुंड कुछड़ में कंहिं बि साफ़ी सां कोई इशू थी वञे, बल्कि असां त हर आम माण्हू, हर मज़लूम माण्हू, हर ॿार, हर औरत, हर बुज़ुर्ग, हर नौजवान ऐं हर मज़लूम जी आवाज़ जेको आहे बणिजी आवाम जी आवाज़ बणिजी करे पोइ मूंखे ॿुधाईंदा आहियूं। बदकिस्मती सां जॾहिं साफ़ी कंहिंखे शहीद कयो वेंदो आहे त उनजे पारां सिर्फ़ु साफ़ियुनि जा जेके मुख़्तसिर माण्हू हूंदा आहिनि उहे ई ॻाल्हाईंदा आहिनि। इहा आहे मुआशिरे जी बदनसीबी त हिकिड़ो माण्हू जेको सखर रीजन जी आवाज़ बणियल हुयो ऐं उन सां गॾोगॾु उन जूं काफ़ी इस्लामाबाद ऐं ॿियनि पॉलिटिकल इशूज़ ते बि वॾी वॾी स्टोरीज़ हुयूं, पर उन वीचारे खे बेगुनाह बेदर्दी सां क़तलु कयो वियो। अॼु 51 ॾींहुं आहे ऐं जीअं तव्हां चओ बुख हड़ताल वारो त असां कल्ह हुयासीं हैदराबाद में ऐं प्रेस क्लब जे ॿाहिरि बि कैंप लॻल हुयो, उन में ज़ाहिरा शरीक थियासीं ऐं हैदराबाद जा सभु सीनियर साफ़ी हुते मौजूदु हुया। त हिकिड़े इशू खे मुस्तक़िल सां हिन हुक्मराननि खे इन्हनि खे आईनो ॾेखारियूं था त हीउ अथव आईनो जंहिं मुंहं सां तव्हां चयो त असां 15 ॾींहंनि में गिरफ़्तार कंदासीं, 15 ॾींहंनि खां जेको आहे उहो थी विया, 51 ॾींहं गुज़री विया। असां हिननि खे इहो आईनो रोज़ ॾेखारणु था चाहियूं त हीउ जॾहिं निंड मां उथनि त हिन आईने में पंहिंजी शक्ल ॾिसनि, उहो पंहिंजो वाइदो यादि कनि ऐं असांजो रुगो मुतालबो इहो आहे त असांखे क़ातिल गिरफ़्तार करे उन्हनि खे कानून जे कटरे में लाइ कानून जे मुताबिक़ सज़ा ॾिनी वञे। इन में असां को अहिड़ो मुतालबो नथा कयूं जो असां चऊं था त जीअं जलबाणी में तव्हां इलीगली तरीक़े सां माण्हुनि खे शहीद करे छॾियो, असां नथा चऊं त उन दाड़ेलनि खे बि तव्हां क़तल करे छॾियो, असां त चऊं था उन्हनि क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो, उन क़ातिलनि खे कानून जे कटरे में आणियो ऐं कानून जेको पंहिंजो रस्तो अख़्तियार करे, जेको उनजो इख़्तियार आहे उहो कानून अख़्तियार करे। ऐं उहो जेको असांजो मुतालबो जाइज़ आहे, अफ़सोसनाक आहे मूंखे हिन बहस माण्हुनि ते त हुननि खे इहो सम्झ में नथो अचे त मुतालबो कहिड़ो ऐं उन दाड़ेलनि क़तलनि थी सघे थो ॿिया बि क़तल कया हुजनि, ॿियनि बि इंसाननि खे ईअं खुलेआम सरेआम क़तल कयो हुजे त रूपोश आहिनि, कुझु बि आहिनि, आहे त कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि जो कमु न त उन्हनि खे गिरफ़्तार करे त ॿिया माण्हू बि त सुख जो साह खणनि। ॾिसो हाणे जान मोहम्मद महर वापसि कान ईंदो, सभिनी खे ख़बर आहे त हाणे उहो वापसि न ईंदो। असांजो मक़सदु आहे त इहे मुतलका दहशतगर्द, इहे क़ातिल, इहे धाड़ेल गिरफ़्तार थियनि त जेके वीचारा आम माण्हू आहिनि उहे त सुख जो साह खणनि न, उन्हनि मां त ख़ौफ़ ख़तमु थिए न ऐं हिननि खे इबरतनाक सज़ा मिले त जीअं ॿीहर को धाड़ेल दहशतगर्द डाकू कंहिं वरी कंहिं मज़लूम कंहिं ग़रीब माण्हू खे त क़तल न करे न। हे त जदोजहद असांजी सॼी सिंध, सॼे मुल्क, सॼे इंसानियत जे लाइ आहे। त इन में मां सम्झां थो त कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा मुकमिल तौर ते नाकाम आहिनि ऐं उन्हनि खे जेकॾहिं अवाम में पंहिंजी इज़त खपे, मीडिया इंडस्ट्री में पंहिंजी इज़त खपे त उहो फौरी तौर ते जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे कानून मुताबिक़ कैफ़रे किरदार ताईं पहुचाए। बिल्कुलु जीअं तव्हां ॻाल्हि कई त साफ़ी बिरादरी हुजे त उहो मज़लूमनि जो आवाज़ वाक़ई में बणी आहे, उन्हनि ॿियनि इशूज़ खे बि जेको आहे हाईलाइट कंदी आई आहे। न सिर्फ़ु हिते शहीद जान मोहम्मद महर जी ॻाल्हि त आहे ई आहे, पर गरो गरु उते आम माण्हू बि रहनि था त ज़ाहिरा सेफ्टी जा केतिरा न इशूज़ थियनि था, उन्हनि खे ट्रेवल करण में ॾुखियायूं पेश अचनि थियूं। त इहे खोड़ मसइला आहिनि जिन खे हीअ जेके कानून लागू करण वारियूं एजेंसीज़ आहिनि या इदारा आहिनि, इन्हनि खे जेको आहे कमु करिणो पवंदो ऐं शहीद जान मोहम्मद महर क़ातिलनि खे जेसीं ताईं उन्हनि जा क़ातिल गिरफ़्तार नथा थियनि, मंज़र आम ते नथा अचनि, तेसीं ताईं असीं आवाज़ जेको आहे नाज़रीन उथारींदा रहंदासीं। सो इजाज़त ॾींदा, मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। अल्लाह।